डॉक्टर साहब मूंखे ॿुधाइजो त जेके नौजवाननि में मंशियात जा वधंदड़ इस्तेमाल आहे उन जा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि? पहिरीं शइ त असां जेके कंदा पीयर प्रेशर, संगत हा संगत में वेही पोइ एक्सपेरिमेंट कंदा आहिनि। हिकु दफ़ो एक्सपेरिमेंट थी वियो, ॿियो दफ़ो थी वियो, इहो थियो, या उन्हनि जी फैमिली इशूज़ आहिनि, ह्यूमिलेट थियनि था, फाइनेंशियल इशूज़, जॉबलेसनेस, रोज़गार न आहे, इहे सभु शयूं। ऐं वरी अॼुकल्ह यंग ॿार जेको मीडिया जो जेको रोल आहे उन में ओवरनाइट सभु कुझु करणु चाहींदा आहिनि। हा उन में फ्लॉप थींदा आहिनि, शॉर्टकट्स कंदा आहिनि। हा, शॉर्टकट्स कंदा आहिनि, उन जी वजह सां पोइ हे डिस्टर्ब थींदा आहिनि। या उन्हनि जी रूटीन कोई अहिड़ी आहे जो राति जो निंड नथी अचे, पोइ वरी इहे शयूं वठंदा आहिनि, आहिस्ता आहिस्ता इन में पोइ फासी था पवनि। बिल्कुलु, इहे बिल्कुलु सही था ॻाल्हि कयो। अच्छा, अॼुकल्ह जे जीअं नौजवाननि में असांखे ख़बर आहे त मंशियात इस्तेमालु वधे थी, ऐं उन सां गॾु पर मूंखे ॿुधाइजो त कहिड़ी क़िस्म जी मंशियात आहे जेका हू घणी मिक़दार में इस्तेमालु था कनि या वठनि था? ॾिसो, हाणे पोइ 4 सालनि में आइस विथ क्रिस्टल आहे, इहा ॾाढी वधी वई आहे, हद खां वधी वई आहे। यानी इनिशियली शुरू में चर्स हूंदो हो या हीरोइन हूंदी, वीड वग़ैरह हूंदी, आइस वधी वई आहे। ऐं आइस में जेको मां पोइ 2 सालनि में जेका रिसर्च मां वटि पेशेंट्स एडमिट थींदा आहिनि असां वटि, उन्हनि में साइकोटिक सिम्टम्स ईंदा आहिनि। साइकोटिक सिम्टम्स मीन्स हू पाण ॻाल्हाईंदा रहंदा, या उन्हनि खे ख़्यालु ईंदो त मां ख़ुदा आहियां, मां प्रेसिडेंट आहियां। इहे साइकोटिक सिम्टम्स ॾाढा था अचनि अॼुकल्ह। सही। ऐं उहे इन मंशियात आइस में स्पेशली ॿी वरी जेके मंशियात में अचे नथी आहे त मेडिसिन, पर उन जो मिसयूज़ मंशियात जहिड़ो ई आहे, जंहिंमें बेंजोडाइज़ेपिन ग्रुप असां चवंदा आहियूं। उन में मां कंहिं दवा जो नालो न वठंदमि, फॉर्मूला त ॿुधाए सघो फॉर बेंजोडाइज़ेपिन। बेंजो जेके निंड जूं, इहा कोई डिस्टर्ब हुजे, थोरो टेंशन हुजे, राति जो हिकु गोरी खाधी, उहा हिकु गोरी 4 महीननि खां पोइ 2 थी वेंदी, पोइ 10 थी वेंदियूं। उन में तव्हांजी सोच उहो ई एग्ज़ैक्टली उहे ई सिम्टम्स हूंदा जेके मंशियात जा आहिनि। सर, जेका असांजा पेरेंट्स आहिनि या वालदीन आहिनि, उहे कहिड़े निशाननि मां सुञाणे सघनि था त उनजो जेको ॿारु आहे उहो मंशियात इस्तेमालु करे रहियो आहे? मतिलबु कीअं उनजूं जेकी चेंजिस उन में अचनि थियूं त उहो कीअं आइडेंटिफाई कजे? ॾाढो इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे। इन खे अमूमन इहो ओवरलुक इन करे थींदो आहे, अॼुकल्ह पीउ मां सभु कमु था कनि। उन में जॾहिं ॿार जी निंड डिस्टर्ब हुजे, हुनजो सोशल सर्कल चेंज थिए ऐं हुनखे थोरो खुफ़िया रखण जी कोशिशि करे, हा, या पाण खे आइसोलेट, बिल्कुलु कमरे में पाण खे बंदि करे कंहिं सां न ॻाल्हाए। सम्झां थी अॼुकल्ह त इहो ट्रेंड थी वियो आहे त असां चवंदा असांजो ॿारु त कमरे में बंदि लॻो पियो आहे। उन्हनि तव्हांखे विजिलेंट रहणो आहे हुनजे सोसाइटी ते, हुनजी तालीम ते, पढ़ाई में फ़र्क़ु पवंदो, रिज़ल्ट्स ख़राबु ईंदा। बिल्कुलु। कूड़ ॻाल्हाईंदो, इन खे मैनिपुलेटिव असां चवंदा आहियूं। मैनिपुलेटिव माना थोरो ख़ुदगर्ज़ थी वेंदो आहे। उहो माण्हू पंहिंजे कमु कढण लाइ भाकुर पाए, पहिरें पाई बि कंदो, न कयो त ॻिची खां वठी उहो बि तॾहिं बि कराईंदो। हा, मतिलबु उन में ॿई उहे कैरेक्टरिस्टिक्स पर्सनैलिटी ते ॾाढो बुरो इफेक्ट थो अचे। कराची खे छॾे ॾियो, ॻोठनि खां मां पाण जेको जाम मां बलूचिस्तान उतां शुरू कयो, हर ॻोठ में आइस आहे। अच्छा, हर ॻोठ में आइस आहे। हाणे जॾहिं उन्हनि खे आइस न मिलंदी आहे, या त बिजली जूं तारूं कटे वेंदा आहिनि ॻोठनि खां, या पोल खणी वेंदा, या सोलर। सिर्फ़ु शहरनि में न आहे, ॻोठनि में बि आहे। दैट्स सो अलार्मिंग सिचुएशन आहे असांजे लाइ हिकिड़ी। अच्छा, चलो इन में इहो जेके माइटनि जो जेको किरदारु आहे उहो भला सही नमूने अगरि असां ॾिसूं त कीअं उन ॿार खे डील कनि, या सही तरीक़ो उन्हनि सां ॻाल्हाइण जो कीअं हुजणु घुरिजे? पोलाइटनेस त हिकिड़ी पंहिंजी जॻह ते, बट स्टिल जेके असांजा ॿार इन एज में या एडिक्ट था थी वञनि, त उहे एॾा एग्रेसिव था थी वञनि, त उन्हनि खे डील करणु मां सम्झां थी त तमामु ॾुखियो थो हुजे। एग्रेसिव थियनि था जॾहिं उन्हनि खे अर्ज थिए थी, पहिरियों तुंहिंजो इलाजु कराइनि, ठीकु थी वञनि, डिस्चार्ज थी वञनि पंहिंजी रिहेबिलिटेशन खां, त उनखे ह्यूमिलेट न कनि, तसलील न कनि। जी, उन ॻाल्हियुनि खे छॾे उनखे पॉज़िटिव, फर्म बट पोलाइट वे में उनखे
हैंडल कनि बिल्कुलु बिल्कुलु न त इहा शइ वरी वञा वधीक छो जो एॾा वीक हूंदा आहिनि साइकोलॉजिकली जो अगरि तव्हां खां पाणी घुरे थो त तव्हां मुंहुं खोले करे ॾिनो त इन ते बि इहो रिलैप्स थी वेंदो जो आई थिंक उहो इमोशनली बि एतिरा वीक थी वेंदा आहिनि सही ऐं उनखे वरी मां चवंदुमि सभु खां वधीक असां वटि इहो आहे त पीउ मां त घटि चवंदा आहिनि मिट माइट घणो चवंदा आहिनि इहो ॿियनि सभिनि खे फैमिली खे पेरेंट्स खे हिकिड़ी शटअप कॉल ॾियणी खपे बाबा दिस इज़ नन ऑफ योर बिज़नेस असांजो घर असां संभालींदासीं बिल्कुलु असां वटि असांजे घर खां वधीक सोसाइटी इन्वॉल्व थी वेंदी आहे असांजा रिलेटिव्स इन्वॉल्व थी वेंदा आहिनि उहे पोइ उन में ॿार पाण खे इंसल्ट महसूसु कंदो आहे वरी पोइ उन में वेंदो छो जो अञा उहो पंहिंजे सेंसिस में न आहे जी सर मूंखे ऑटिज़म जो हिकिड़ो क़िस्म थींदो आहे उन जा जेके ॿार आहिनि उन्हनि जा कहिड़ा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि ऐं पेरेंट्स उन्हनि खे कीअं डील कनि सो ऑटिज़म में असांखे पहिरों दिन में ॿार ॾाढा हाइपर हूंदा आहिनि इन में ठीकु आहे हाइपर हूंदा आहिनि ऐं पेरेंट्स उन्हनि जी पंहिंजी शयूं एक्सप्रेस न करे सघंदा आहिनि जेको करे अगरि उहा ॻाल्हि उन्हनि जी पेरेंट्स न सम्झनि त एजिटेट थींदा आहिनि गुस्सो कंदा शयूं भञींदा रड़ियूं कंदा उन्हनि जो थोरो बिहेवियर एग्रेसिव थी वेंदो इन जे लाइ ट्रीटमेंट ऐं सेशंस इन में ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट ऐं इहे बाक़ाइदा इन खे एड्रेस कंदा आहिनि पर मेडिसिन्स बि हूंदियूं आहिनि जेको थोरो उन्हनि जी हाइपर एक्टिविटी खे घटि कंदियूं आहिनि सुकून आणींदियूं आहिनि इन में सिंध गवर्नमेंट ॾाढो सुठो कमु थी करे इन में मां चीफ मिनिस्टर साहिबु जेको सी आर्ट्स हिकिड़ो ठाहियो अथई उहो हाणे त पूरे सिंध में शायदि लाड़काणे में बि ठही वियो आहे हैदराबाद में बि ॾाढो सुठो कमु थो रहे जंहिंमें ॿारनि जी मुफ़्त काउंसलिंग सेशन्स ऐं असेसमेंट्स थेरेपीज़ आहिनि ऑटिज़म में बेसिकली इन खे तव्हां सेशन्स करे हिकिड़ी एज ताईं उन्हनि खे करे था सघो पेरेंट्स खे ट्रेन कजे हाउ टू हैंडल देम हाउ टू अंडरस्टैंड देयर फीलिंग्स इते थोरी कोताही पेरेंट्स को थी वेंदी आहे या अवेयरनेस न आहे असां चवंदासीं असां वटि इहो अवेयरनेस वारा इशूज़ घणे मां सम्झां थी घणनि पेरेंट्स खे त इहा ख़बर ई कोन्हे त ऑटिज़म आहे छा एग्ज़ैक्टली मां तव्हांखे ॿुधायां माॾे पेरेंट्स हिकु ॿिनि ॿारनि खे वठी आया उहे एडल्ट्स आहिनि इसका इशू ये है मां सॼी हिस्ट्री वठण खां पोइ मां चयो इसको ज़रूरत नहीं है आपको चेंज होने का नाराज़ थी विया नाराज़ थी विया पोइ कुझु अर्से खां पोइ वरी रियलाइज़ कयूं आया ट्रीटमेंट आहे पर इन जो मेन प्लान पेरेंट्स खे ट्रेन कजे हाउ टू हैंडल केयर गिवर जेको बि आहे उन्ही खे ख़बर हुजे उहे सेशन्स में असां वटि मां इहो हिकिड़ो एक्सपेरिमेंटल बेसिस ते हाणे 3 साल खां शुरू कयो आहे ॿारनि खे हिननि खे असां उन्हनि जे पेरेंट्स खे ट्रेन कंदा सही इन सां ॾाढो ऑटिस्टिक ॿार स्क्रीन टाइम शुगर इन्हनि जे लाइ ॾाढी रिस्की आहे यानी चॉकलेट कोल्ड ड्रिंक्स हे इन में बिल्कुलु असांजा जेके आहिनि न माइट उहे त भरे भरे पिया ॾींदा आहिनि त इहे शयूं असांजे ॿारनि खे वणनि थियूं त इहे जेके शुगर इंटेक ॾाढी ख़तरनाक या ॿाहिरियूं सेचुरेटेड शयूं चइजनि त उहे त सही सर हाणे जेका ॾिसो न सोसाइटी जी रियलिटी आहे उहा आहे असां उनखे नेग्लेक्ट नथा करे सघूं इहे शयूं असांजी सोसाइटी में एग्ज़िस्ट आहिनि अच्छा मूंखे इहो ॿुधाइजो त जेकॾहिं ऑटिज़म वारो ॿारु ऐं नॉर्मल हिकिड़ो ॿारु आहे उन में एग्रेसिव इशूज़ आहिनि एग्रेशन अचे थो उनखे या की पोइ उनखे असां कीअं मुख़्तलिफ़ सम्झूं त हीअ ऑटिज़म आहे ऐं हीअ हिकिड़ो नॉर्मल जेको ॿारु असांजो अगरि गुस्सो करे थो घर में त दैट्स नॉर्मल ऑटिस्टिक जा थोड़ा फीचर्स में तव्हां बॉडी लैंग्वेज में और नॉर्मल वारे में फ़र्क़ु हूंदो आहे सही उनजी बॉडी लैंग्वेज में ॾाढो क्लियर लॻंदो उहो कोई आम माण्हू न सम्झी सघंदो डॉक्टर ई सम्झंदो बिल्कुलु इहो ई पुछणु चाहियां त मतिलबु अगरि को माण्हू तव्हांजे घर में कहिड़ो ॿारु आहे त उनखे कीअं आइडेंटिफाई कजे हाइपर एक्टिविटी यानी एग्रेसिव या घणी ज़िद त तव्हांखे असेसमेंट कराइणु खपे ज़रूरी न आहे पर हिकिड़ो तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो त ॿार खे छा इशू आहे ऐं कोई बि ॿारु हरू भरू ज़िद न कंदो हरू भरू गुस्सो न कंदो कोई न कोई फैक्टर हूंदो जो को उनखे
ट्रिगर कंदो आहे। बिल्कुलु। त उन हिकिड़ो त पहिरियों हुन सॼी फैक्टर खे असां आइडेंटिफाई कई, वरी उन खां पोइ अगरि को ॿार में असांखे ऑटिज़म जा कुझु कैरेक्टरिस्टिक्स अगरि नज़र अचनि था त असां उन ई टाइम कंसल्ट कयो। तव्हां साइकेट्रिस्ट ऐं साइकोलॉजिस्ट ॿई। ओके। जनरली इहो आहे त माण्हू असांखे चवंदा आहिनि अगरि असां कंहिंखे सेशन लाइ एडवाइस कयूं त जे ॻाल्हियूं करणियूं आहिनि छा छाड़ो न। मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस इहो आहे त साइकेट्रिस्ट ऐं साइकोलॉजिस्ट मिली असांजो जेको प्रोटोकॉल आहे, पेशेंट्स खे पहिरों मां हिस्ट्री वठी मां ट्रीटमेंट लिखंदो आहियां, वरी साइकोलॉजिस्ट उनखे डेली। So what is the difference? Basically, what is the difference between psychologist and psychiatrist? Psychiatrist is a doctor who can prescribe medicines and even do sessions. Psychologists can only do assessments and therapy sessions. They are not doctors. They are not doctors. And they can't prescribe medicines. हाणे शायद कनाडा में आते उन्हनि खे हल्की फुल्की एंज़ोलिटिक्स जी शायद परमिशन ॾिनी अथऊं। सही। ॿियो दवाउनि ते वरी अचो त हिकिड़ो ड्रग्स वारे में ख़ासि शइ हिकिड़ी से हाणे डिसीव कीअं था कनि माण्हू, मैथेडोन टैबलेट which itself is a drug. ओके। उहे ॾियनि था तूं हे खा ठीकु थी वेंदो, हाणे हू खाईंदो उनजी तर्ज पूरी थी वेंदी। हा बिल्कुलु। मैथेडोन कॉमनली मिले थी हाणे मेडिकल स्टोर्स ते बि। मतलब कि घणी त रात जी जो कि असां वटि माण्हू निंड जी कमी जेका हूंदी आहे न, निंड न अचणु, उनजे करे बि घणी तर दवाउनि जी तरफ़ वेंदा आहिनि त असां सुकून वारी हिकिड़ी निंड कयूं। उहा बेंजोडाज़ेपीन हे आइस ऐं चर्च जी रिप्लेसमेंट आहे। ओके। सो इहा बि इज़ीली अवेलेबल आहे। इन ते का रोकथाम न आहे। लॻे त नथी छा चऊं। वेल हिकिड़ो अहिड़ो इहो डिटेल्ड टॉपिक आहे जेके मतिलब कि असां जेतिरो ॻाल्हाईंदा था वञूं इन ते इहो इन डेप्थ था असां वेंदा वञूं। अगरि स्टोरीज़ जूं तव्हां ॿुधो हिकिड़ी ॿी एडिक्शन गैम्बलिंग। हा। इहा बि एडिक्शन आहे मां ठीकु ठाक इन में माण्हुनि पाण खे ॾाढा नुक़सान पहुचाया आहिनि पंहिंजी फैमिलीज़ खे। बिल्कुलु ईअं ई आहे। सर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाइजो त जेका डोमेस्टिक वायलेंस जी अगरि असां ॻाल्हि कयूं त घणे तर जेका विक्टिम हूंदी आहे उहा छोकिरी हूंदी आहे, ऐं जेको असां ते वायलेंस कंदड़ आहे त उन जा जेके इशूज़ हूंदा आहिनि न, या मतिलबु अगरि नंढपण में हुन को घर में पंहिंजे ॾिठो हुजे वायलेंस, या को सोसाइटी में अहिड़ो को माहौल ॾिठो हुजे जंहिंजे करे हू वायलेंट थी थो वञे, या जो कि मां छोकिरियुनि जा केसिस घटि ॿुधाइनि त उहे वायलेंस कंदियूं हुजनि कंपेरेटिवली अगरि असां छोकिरनि जी ॻाल्हि कयूं, त इन जा रीज़न्स छा था हुजनि, इन जो कीअं ट्रीटमेंट पॉसिबल आहे? इन में असांखे हाणे ॾाढो मोहतात वालिदैन खे ऐं यंग जनरेशन खे इन्हनि खे ॾाढो मोहतात। असांजे ज़माने में त वॾो चमाट हणंदो त कोई ॻाल्हि ई न हूंदी हुई। अॼुकल्ह तव्हां अगरि ॿारनि बि पंहिंजी लिमिट फिक्स कई आहे त हेसिताईं तव्हां असां सां ॻाल्हाए था सघो, निकिरो नथा। ॿारनि ते ॾाढो बुरो असरु थो पए उहो पेरेंट्स जा कन्फ्रंटेशन रिलेशन्स, हिकु ॿिए खे हर वक़्तु बुरो चवणु, या पीउ हलियो वेंदो त मां चवंदी तुंहिंजो पीउ ईअं पीउ ईंदो। इहा शइ स्पेशली नियाणियुनि ते ॾाढो नेगेटिव इम्पैक्ट थी विझे, छो जो हो उन्हनि जो आइडियल हूंदो आहे फादर हूंदो आहे। हाणे उहो जेके ॾिसे थी त फादर ई मुंहिंजो इहो थो करे त मूंसां छा थींदो। ऐं मां घणा केसिस हाणे ॾिसनि था नियाणियूं शादी खां नथियूं कनि, लवाइनि थियूं त असां सां बि इहो थींदो, छो जो उन्हनि नंढे लाको इहो ॾिठो आहे। बिल्कुलु। ऐं हमेशह असां इहो चवंदा आहियूं त पेरेंट्स जे जहिड़े में ॿारनि खे विच में न अचणु खपे, इट्स देयर जॉब। ऐं पेरेंट्स खे बि ॿारनि खे विच में न विझणु खपे। त इहे शयूं ॾाढो नुक़सान थियूं पहुचाइनि असांजे ॿारनि खे। इन सां त तव्हांजी पूरी सम्झो त हिकिड़ी जनरेशन थी जनरेशन अचण वारी जनरेशन जेका उहो छा कंदी। हा बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। अच्छा सर, असांजे प्रोग्राम जे हवाले सां तव्हां अगरि असांजे नौजवाननि खे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियो त उहो तव्हांजो मैसेज छा हूंदो? मां पंहिंजी नौजवान नस्ल खे इहो चवंदुमि त महिनत कयो, पढ़ो, वक़्त सां हर शइ मिलंदी। इंतज़ार कयो। ओवर नाइट कुझु बि न थींदो आहे, ऐं जेको कमु ओवर नाइट थींदो आहे लॉन्ग लास्टिंग न हूंदो आहे, ड्यूरेबिलिटी न हूंदी आहे। त पंहिंजे कम ते फोकस कनि, पंहिंजी पढ़ाई ते फोकस कनि। वॾनि जो चवणु आहे त मदी हली वेंदी आहे
तालीम काॾे न वेंदी आहे। बिल्कुलु स्टेट्स माण्हुनि जूं तबाह थी हा, वियूं। त बिल्कुलु पढ़नि ज़रूरु ऐं कमु पंहिंजो कम सां त रैशनल। हिकिड़ो असांजे मज़हब में बि आहे कूड़ न ॻाल्हायो, बेईमानी न कयो, बिल्कुलु ठीकु आहे, कंहिंखे तकलीफ़ न पुॼायो ऐं जेको तव्हांजे नसीब में आहे उहो तव्हां हिलाल करे वठो या मिलंदो तव्हांखे उहो। तव्हांखे बिल्कुलु मुंहिंजो देर या सवेर मिलंदो मिलंदो ज़रूरु। बिल्कुलु हा